बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिक तईअ में असां कटियल बसर विझी उन में कुकिंग ऑयल मतिलबु तेल विझी बसरनि खे हल्को भूरो थियण ताईं पचाईंदासूं। पोइ जॾहिं बसर गोल्डन थी वञनि त उन में शामिलु कंदासूं सनी कटियल थूम ऐं गोश्त जो कीमो। जॾहिं कीमो पंहिंजो पाणी ख़ुश्क करे त पोइ शामिलु कंदासूं दालचीनी, ॿ लौंग, अछो जीरो, हेड पीठल धाणा, ॻाढ़ा मिर्च ऐं लूणु। पोइ मसालनि खे कीमे सां गॾु चङी तरह भुञंदासूं ऐं पाणी शामिलु करे कीमे खे ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। जेसि ताईं असांजो कीमो ॻरे ओसि ताईं असां टमाटनि खे बाहि ते पचाए उन जूं खलूं लाहे उन्हनि खे कटे रखंदासूं। जॾहिं कीमे जो पाणी ख़ुश्क थी वञे ऐं तेल मथां अची वञे त उन में शामिलु कंदासूं कटियल टमाटा। पोइ ढके वरी ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं टमाटा ॻरी वञनि कीमे में ऐं तेल मथे अची वञे त पोइ शामिलु कंदासूं सावा मिर्च ऐं चङी तरह असां ॿीहर कीमे खे टमाटनि खे चङी तरह भुञंदासूं। पोइ लाहे हिक प्लेट में रखंदासूं ऐं मथां सावा धाणा ॿुरकींदासूं। तयारु आहे असांजो कीमो कढ़ाई, मज़ेदार।